बारो सिजु मोमल तबीयत कीअं अथई? साहु मुठ में आ। हाय साह मुठ में अथसि वो मुठ खोल त साह वञे यको बंदि कयो वेठी आहे। मां भी चाहियां थी चाची, पर नथो निकिरे। न न मोमल, अलाह कंदो त ठीक थी वेंदी। सुरल ईअं थी महसूस कयां ॼण हां वटि वॾो गुबार आ। समझा थी, सॼो समझा थी। इहो जेको गुबार अथई न इहो मुंहिंजो अथई, इहो मरण घड़ी ताईं न लहंदई। अम्मा मां हुई मूंखे मिठड़ी आई। ॾिस न चवंदी कर मुंहिंजी मोमल खे। ज़हर त खाधो ई इन लाइ अथसि, न त सोढल जहिड़े कूपे कंधार जा गोॾा खोड़े। छल न कुझु ॾिसे हा, मां हूंदे बि हीअं लड़की थो पवे। छा मां? छा मां छा हा? आयु सूमल हुई न उन लाइ पियो फतकी। हाणे हा मूंबलड़ी आई आहे त हाणे इन लाइ बि फतकी थो, ॼण त कुझु ॾिठो ई न हुजई। अम्मा पुट खे बदवा थींदी। तोखे बदवा ॾींदसि? न न, ऐं मूंखे त तोखे ॾिसी हैरत थी वठे। ऐं पीउ वेचारी जो खून बि ईअं विसरी वेई, चुंबड़ी पियो आईसि ॼण त का लधी हुजई। हा अफ़सोस आहे तुंहिंजे अरकाननि ते। मुड़ुस माण्हू उहे जेके पंहिंजी हक़ीक़त सुञाणनि। तूं माई आॾो गोॾा खोड़े ॿाराणियूं हरकतूं थो करीं। हाणे त हणीसि बंदूक मुई त पई आहे, तूं कौं कफन बफन जो बंदोबस्त कयांसि। अम्मा अम्मा तूं मूंखे मेणा थी नी, मुंहिंजे अंदर में ॼण सूआ थी टुंबे चरी। मर्द बुर्दबार हूंदा आहिनि, साहप वारा बि हूंदा आहिनि, दरगुज़र कंदा आहिनि त सभु कुझु विसारे छॾींदा आहिनि, माफ़ कंदा आहिनि न, वरी उन तरफ़ सोचींदा बि न आहिनि। सोचींदा की न आहिनि? ऐं जेको ही तुंहिंजो लक आहे सो तां पंहिंजे ॿिन्हिनि अखियुनि सां वेठी ॾिसां। सूमल हुई त लेलड़े वांगुरु खट ते पे फिरे, जे मूमल आई आहे त धारेले छेले वांगुरु हेॾा होॾा खट के चौधारी पियो फेरी। मर्द ऐं मर्द थी न लॼाए पंहिंजो पाण खे ऐं मुंहिंजी थञ खे बि। हा चाची चाची रहम जी अपील थी कयां, माफ़ कर मूंखे। तूं न रुगो सोढल जी पर मुंहिंजी बि माउ आई। अम्मा तूं जिन जुमलनि रुगो मूंखे न पर मुंहिंजी मूमल खे बि ज़ख़्मी करे छॾे अथनि। अंदर में रतो रत थी वियो आहे। मां औरत जे एतिराम जो क़ाइल आहियां। ऐं शुरू में जे मूमल आई हुई उन वक़्तु तोखां औरत जो एतिराम त विसरी वियो हुयो। पट ते सुम्हारींदो हुयसि, पट ते, ऐं हाणे त साईं खट ते सुम्हारे ही लामारा थो ॾे। भले औरत जो एतिराम हिन वटि आहे, इहे चओ न सिकड़ो ऐं सिकड़ो सिकी सिकी साणो थी पियो आहे। पुट ज़फर जी तुंहिंजे हथ में ट्रैक्टर बीहारियो आहे। ज़फर जी हा जुर्रत। माठ कर ज़फर, भली वञी काहे तोखे छा आहे? तुंहिंजी त मूमलड़ी आहे न, हाणे पींघो ठाहे ॾीस, उन में वेही लोॾीस, तोखे छा जी फिकुर आहे? चाची ही तूं छा थी चवीं त ज़फर भली का आहे? हा बा, ऐं जॾहिं खां इहा मूमल ज़ादी मिली अथसि न, पाण खे ॾिसीस पाण खे सफ़ा माई थी वियो आहे। अम्मा मां हुई जेको वणईसि चओ, बाक़ी मां इन ज़फर जी कबर ज़मीन जी कुंड में ठाहींदुसि। ॾिसजांइ अलकासिम, सोढल जी झड़प हाथी हंधो न चुरे। ज़फर आहे छा?
अचो। मूंखे जिथे मिलियो न उते खॾ खोटे पूरी तो सास। मुंहिंजी हाव तो अञा ॻाल्हि न थी न आहे चाचा। मज़हर जी कहिड़ी हैसियत जो मूंसां मुंहुं मारी करे मूंसां। घोड़े कन बराबर आहिनि शफ़न। मज़हर असांजो रतु आहे, तूं भले वॾो हुजी पर सहप खां निकिरंदे त मज़हर त छा पर को ॿियो आम रिश्तेदार बि तोसां मुहाॾो अटकाए सघे थो। त शफ़न सहस थाणो खां वधीक धणी को सुझे थो सोराब? न साईं, थाणो वॾी ॻाल्हि आहे। झाटे सां असुल जहाज़ किराए विझे, माण्हू हिन जॻह छा आहे? ये छो अची मथो फेरायो थे हिन जो? रोकण बजाए चूचड़ियूं पई ॾीस। खुदा न करे हाणे को नुक़सान करे विझे या का पाण खे तकलीफ़ अचेसि त पोइ? चाचा तकलीफ़ या नुक़सान जी परवाह इन शफ़न खे न आहे। हक़नि माण्हुनि चयो आहे असुल मज़हर बोलियो आहे। मज़हर कहिड़ा पका माण्हू आहिनि ॿुधाए? अड़े सोच चरिया सोच। वेढ़ाइण वारा खोड़ माण्हू हू चाहिनि था त भले ई पाण में विढ़नि इहे ॿई जुगा झण थियनि। यार तोखे त समझाए वेठो आहियां, तूं सम्झी नथो? अथई बुर्गी नसीहतनि ते ज़ोर। अॼु ताणी कख भनी बीड़ो कयो अथई। तूं सही असुल घर खे मथो ॾियो वेठी आहीं। तूं ई त आहीं जंहिंजे सहारे ते असीं पिया हलूं। न त कॾो को असां कारे समुंड जो सैर कयूं हा। हाणे माठ हया थी कयां अहिड़ियूं 12 सुरियूं ॿुधाए जो लफ़्ज़ न पुछी। थाणो सां तो दादलो अची थाणो धणकी आहे नि धणकी न आहे। मां शबाना ने वई हसे बंदूक पी हणे, तूं वरी हिनखे रोकी तो? बंदूक सो भी चाची तोखे? हा ॿियो वरी कंहिंखे? मुंहिंजो हिसाब वठां तो चाची। इहा त अॼु थी ॻाल्हि करी न मासी। तो त चयो पेर तिरकी वियो हुअसि ऐं हाणे चवीं थी वीरल ऐं शहबाज़ खान वारनि जे माण्हुनि ॿोड़ी आहे। इन करे थी चवां त बादल ते उनजो टेढ़ो पवंदो। बादल ते कीअं पवंदो मासी? चवंदा त पाण गुम कई अथसि। सो त चवनि था मासी शहबाज़ खान वारा। त पोइ छो न मीरल ऐं शहबाज़ खान लाइ चइजे त उहे गीतूं ॾियनि। उन्हनि जे करे त असां सां वेधनि आहे। ठीकु आहे मासी, बादल शरीफ़ माण्हू आहे, ग़लति बयानी न ॼाणे। ग़लति बयानीअ जी ॻाल्हि नाहे नसीर। बादल खे बि मूं चयो आहे सॼो कहर उन्हनि जे करे थियो आहे। तोखे ख़बर नाहे छा? आहे मासी, बादल ऐं सोढल वारा इन लाइ त शहबाज़ खान वारनि सां परे वञी पिया आहिनि। बादल खे बि चयो हुयमि त तोखे बि चवां थी जे मुंहिंजी शादीअ जी ज़रूरत पवे त ॾींदसि। उहे न अकन ऐं शमन बि चवनि था त उहे कंहिंजा माण्हू आहिनि। शहबाज़ खान जा ॿियो कंहिंजा? थियो न शहबाज़ खान असां सां ज़ुल्म करण वारो। जी मासी सम्झियमि, मां तुंहिंजी दवा वठी थो अचां। थोरी दवा आणजांइ, दवाऊं खाई खाई हियां सुॼी वियो आहे। जी मासी। छो आयो हो त? रियायत लाइ आयो हो किबला। तव्हां रियायत जो चयोसि छा? असीं वरी रियायत जो आसरो ॾींदासीं? कमाल था कयो सरदार। हा, जेको मूं तय कयो आहे। जेकॾहिं मुक़रर वक़्त ते न ॾिनाई त घुमाए लायोसि। ऐं हा, मेरुल्ला ते हणी छॾियो। किबला वक़्त खां अॻु मेहरुल्ला खे घुमाए छॾींदो। मौत नगर जूं खिचियूं। मुमकिन आहे त मेहरुल्ला घुमाए छॾियसि। निसार कितरे ऐं कातीअ जो जोर त ॼाणो था न? कीअं न किबला, चङीअ तरह सां। मेहरुल्ला ॾाढो अथसि सरकार। अॼु जदीद हथियारनि जो दौर आहे निसार। बहादुर ऐं बुज़दिल जो संदो नाहे। लख जी ॻाल्हि कयो किबला। लिकी शींहं गिदड़ खाई वेंदा आहिनि में यार। त पोइ कीअं था चओ त केरु कंहिंखां केतिरो सघो आहे? किबला हिकु ॿियो मसइलो आहे। कहिड़ो? सरकार, नूर नबी पंहिंजी ज़मीन मां ईंदड़ वाह लटाए छॾियो आहे। जेको असांजी ज़मीन सिराब कंदो आहे। हा किबला, रोकियोमांसि त हथियार ताणे बीही रहियो। नूर नबी हथियार ताड़ींदो?
दूर न रहंदुसि। न्यापो ॾेस निसार त मूंसां मिली वञे। जेकॾहिं न अचे त केले वठी अचोसि, केले त मां उछल ॾियांसि। पंहिंजे पेरनि में ॾिसंदो। संघार खान जो पाणी बंदि कंदो, पाणी थी वेंदो पाणी। कढी छॾिया आहे। लाज सिद्धी आए न त सड़ा कंदो हित करंदे। किंजी ज़मीन तो कहीं? ज़फर जी साईं। अरे न है ज़फर जी ज़मीन। ज़मीन मुंहिंजी। हर तोल आई मुंहिंजी ज़मीन में ज़फर जे चवण ते। सोडल मां छा ॼाणिया, मां त पैसे ते हर कहण आयो आहियां। कंहिंखां पुछण खां सवाइ हलियो आयो आहीं। साईं माफ़ी ॾियो, मां हाणे वञा थो। तूं माफ़ीअ जे लाइक़ नाही। अरे हाँ तो मुंहिंजी ज़मीन में ट्रैक्टर आंदो कीअं? कीअं आंदी मुंहिंजी ज़मीन में ट्रैक्टर? मोतबर आहीं तूं? ख़बर नहीं सोडल, वरी अचा त मयारी। अरे हाणे काहेल ट्रैक्टर छिके हलियोसि कासिम। न अनवर छॾियोसि, माफ़ी तो घुरे। सना ही वरी ईंदो जो त हिन ॾुकड़ वरतान ज़फर खां। अड़े हेॾे जे ॿीहर ज़मीन ते हर कहण आहे न, हिन ट्रैक्टर जे वॾे फीथे जे हेठों सुम्हारे मथो ट्रैक्टर चाढ़े छॾींदो मां। हमेशह हमेशह जे लाइ मौत जी निंड ॾेई छॾींदोसि आहे। सोडल माफ़ी घुरियमि, वाइदो कयुमि न ईंदुसि। ठीकु आहे, काए वञी ट्रैक्टर। ईअं न थिए जो मुझे मथे जा बुल्ट फ्री आ न त पोइ फत कंदे तूं हिते तड़पंदे। हथ करण विसरी वेंदुसि। वञ स्टार्ट कर ऐं पुठे था। हल चढ़ में था ट्रैक्टर ते। हल ज़फर जी तलाश कयो, जिते भी मिले न असु नूर विञाए छॾियोसि। सोठल जी ज़मीन में अखियूं विझण माना पंहिंजो नूर विञाइण जे बराबरि आहे। छो त सोठल जी सट दुश्मन जी निड़ीअ ते लत। सर दिलबर हामिद तव्हां टई ते बीहो। मां मासी खदीजा जे घरां थी मोटी थो अचां। सोटर अञा थोरो वक़्तु हली था बीहूं। न तव्हां हिते बीहो, मां थी मोटी थो अचां। बज़र ठीक तो चए दादा न, वो ठजा भी थिरको आ। हा दादा न, जेकॾहिं शहबाज़ खान जे बिरादरीअ मां सोढल या मीरल वारनि ॾिठो त झेड़ो थी पवंदो। मूंखे झेड़े खां था ड्रिजारियो? हाँ यारियूं नथा, कंहिं गड़बड़ जे इम्कान जी ॻाल्हि था कयूं। पहुचण में देर थी वेंदी ऐं दुश्मन दाग करे सघनि था। ठीकु आहे। अचो घर में अचो। अरे वो
कटल खां अॻु में दादन वारनि खे पाण मौत ते छिके वठी आया। इन्हनि जी इहा हिमत जो हेॾां आहे। मोटन न घुरजनि, जेकॾहिं न मोटन न घर में रोज राड़ो हुजे। खबरदार! अरे शूम मुर्क गिराक हिनो तुम पान भी चले लो न जमादार दबल। खबरदार मुझ मबो वरना नुमे खबर अफकना जोशना। सफर तूं? हाँ साहब, असां ते हमलो थियो आहे। ॾिस, असांजो माण्हू बि ज़ख़्मी थियो आहे। साहब तव्हांजे सदके बची वियासीं। अबू पुलिस सां वरी ईअं चवेस हथकड़ी हणेस। अचो जबल, सफर मुंहिंजे भाउ जो दोस्त आहे। सफर तव्हां वञो। महिरबानी साहब। हलो ॿियो गाॾीअ में। ओ साहब तो त छिकारी विञाइस। हलो साहब तो हित करो खबर तमो नुमे। चुप बात करे हली वे गाॾीअ में। हलू हलू ॾे बि हलणो आहे। साहब ने खबर अफकना जोशना। ख़बर आहे तुंहिंजे जोश जी। अचो। खुदा करे खैर सां मोटे। अम्मा तू वहम न कर, अल्लाह कंदो खैर सां मोटंदो। खैर सां मोटंदो पुफी। तो भी धाणो जो भर खाधी आहे छा? छा मतलब तुंहिंजो पुफी? हर भगो बीठो आई। ऐं दुस पुफी बस आखिरी भेरो आयो आहियां। हलियो वन, जेकॾहिं इज़त जी ज़री बि अथई न त हाणे हलियो वन। इज़तदार आहियां पुफी, तूं चई थो सहां। निकुर हितां। मुंहिंजी आखिरी ॻाल्हि ॿुध पुफी, पोइ मां वञा थो। ना है जरूरत न ॿुधंदसि। निकुर हितां। ॿुधणी पवंदी तोखे पुफी। या माइटी क़बूल कर या दातन जो मौत। शफना आस्ते पुफी, आस्ते। जॾहिं रत खे बाहि लॻंदी आहे न, सामदी न आहे। पेट्रोल वांगुरु विचड़ी सभु कुझु रख करे छॾींदी आहे। अॼु खां पोइ मज़हर हिन घर में न रहे। ऐं कॾहिं रहियो हुनजो रूह रब वटि हूंदो, रब वटि। चंद ॾींहंनि में तुंहिंजो न्यापो मूं वटि पहुचे त अचु हुकी विझी वञ। ऐं कॾहिं न मिलियो त तुंहिंजे घर में पार हूंदा, पार। घबराए न धीअ। मौत, ज़िल्लत, इज़त सब खुदा जे हथ में आहे। माण्हूअ जे हथ में कुझु बि न आहे। अम्मा माण्हू हयाती खुटाए विझंदो आहे। रब सणाई कंदो। तूं दिलि न लाइ धीअ। हाणे दादन सां ॻाल्हि करणी पइजी वई, न त चोरीअ झटि हणी सघे थो।
अम्मा अम्मा उञ लगी आ पानी पीअंदसि हल यको हली शबाना वटि पाणी पीअंदीसीं। अम्मा अम्मा उञ लगी आ लिपनि सां ॿ ढुक पी वठंदसि। ऊन्हारो हुजे त बि ठहियो सियारे में उञ हलंदे ड्रप में खुश्की वठी वई आ। डपु छा जो? बादल ऐं नसीर खे बि न ॿुधायो अथऊं ॿिए पासे असांजी बिरादरीअ जेके माण्हूअ ॾिसी वरितो त वेल थी वेंदो अम्मा। जेने मीरल मिली वियो त बि मुसीबत खड़ी थी वेंदी। ख़्याल सां लहो पाणी पी त निकिरण जी कयूं। जी अम्मा। हाणे आयासीं तुंहिंजे अचण खां थोरो अॻु में पर फ़क़ीर वेही वियो अथई। उथ चांहि थी उथ अखियूं न चुर बणाए छॾे निकिर चांहि थी। ओ मासात राति मूंखे पकोड़ो पीर ख़्वाब में आयो आहे। पकोड़ो पीर? हा त मासात धाणो सां मुलाक़ात करे आ मतां मुंहुं बि नसीब न थिए। तोखे भला मरण जी ॼाण ॾिनई छा? हा ॿुधाई धाणो सिर्फ़ अॼोको ॾींहुं आहे। अॼोको ॾींहुं? हा दिलि जो दौरो पवंदुसि हली पवंदी मां पकोड़े पीर सां चिड़ी वियसि असली ॻाढ़ो थी वियसि मारियांसि पियो। हाँ पीर खे? बाक़ी छॾियांसि इहो इतलाउ थो अची मूंखे ख़्वाब में ॾे। चढ़ांसि न मां अलाए कहिड़ियूं उमेदूं न दिलि में रखी वेठो आहियां। हू वरी तोखे थो मारे। उमेदूं? उमेदूं तोखे ॾिसण जूं सोराब गोशनी पंहिंजो करण जूं गॾिजी हिकु थी रहण जूं मुंहिंजूं उमेदूं पुनियूं न आहिनि। तोखे हिकदमि मारण जी ख़बर थो ॾे त छॾियांसि। इन करे सॼण बणियो आहे तरस तोखे ॾिसां थी। इनखे न छॾियां हिते इनखे सबक ॿुधायां दिमाग़ ख़राब थी वियो अथसि तरस। उथ 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 ॾेढ जंग त ॼे न ॾारो थाणो खतो ईअं चवी थाणो धड़की आ न धड़की न है। मसाते मिल माशूका मसलत की थी आशिक कत्ल करे तू मिल मसाता मसलत की थी आशिक कत्ल करे तू आशिक थी गभा जरा जो पुरजा भुंज कबाब करे तू कबाब करे तू। छा थो चवी बेहया? हाँ हण 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 त मां ठरा बस न हाणे मां भॼां भला फ़क़ीर वेहे या वञे। वेहे त वढांसि नक। धाणो सां तो खशट करे ख़बर बथस त धाणो धड़की आ न धड़की न है। तू असांजे घर हा सपन सपन अखियूं हेठि कर क्यों? अखियूं बंदि छो? मता ठप में साह निकिरी वेंदाई। सपन धाणो मुंहिंजी मासांदा सोराम खां पुछ अलाए कान्हे तुंहिंजी मासात अॼु तुंहिंजी ज़िंदगीअ जी आख़िरी घड़ी आ। धनुअ खे मार सपन मार धनुअ खे आहे ई मारण जे लाइक़ु। सपन सपन उन पेर में नांग नांग रे हाणे रुख चढ़ जाए त चटड़ी कदो साए।
आहे वलो हिकिड़ो मिंट हेॾे अच। खैर त आहे वलू? हलो सरदार बहराम खान खे खुड़क पइजी वई आहे। तोखे कंहिं ॿुधायो? ॻोठ जे कंहिं माण्हूअ चयो। ओए बंदोबस्त करणो पवंदो यार। कहिड़ो? सरदार खे चऊं त असीं न आहियूं। पक सां इहो जावेद पहुतो हूंदुसि वलू। जावेद खे ॾिसबो हिकर पाण बचायूं। उड़चो न बाकी फाटजी न वञो पकड़न। साहब दासासी अराएंगी नो ने खबर अफ कना जोशना हल अॻियां थी। साहब वहांवार सां वाट ॾे। छा मतलब? मतलब साफ़ आ साहब। ई सरपंच मसड साहब हिन जो चवण करेस यखटी जे भी बासुन मरो सोदो करेस साहब। न इन्हनि सरदार बहराम खान जे बगन ते कातलाणो हमलो कयो आहे। साहब ना हिता ते कना उस्तु शेख थाणोटी भलो बाज तुसने हिचड़ा अफ मिलो उनमें चवी छा थोड़े चरिया। साहब चयुम तुंजी गालन ते दिल सड़ेस थाणे में वडो बाज वेठो आयस कुछ भी न मिलेस। अले बतवा त न करे दमादाल। साहब खान ने खबर अफ कना जोशना चयम न हलो खरबो अलू वलू न में खबर अफ कना जोशना। अरे छड़ी न जोशना बोशना के वठी हलो थाने ते।